दोस्तों ही ॾिसो हे ज़फ़र जिस्काणी पहिरियों रमज़ान पहिरियों रोज़ो रखियो अथई। हूअं रखंदो आहे, मां ॾिस मूंखे ख़बर आहे 2 खनि रोज़ा रखंदो आहे हर महीने हर साल, पर अॼु हिन पहिरियों रोज़ो आहे। राजा हिते वेठा हो? तबियत ख़राब थी वई त रोज़ो रखियो थे। हा 15 ते कॉल कया जेसि ताईं गाड़ी अचे। 15 ते छा? अरे मोबाइल या पुलिस? न उस्ताद हुन छा चवंदा आहिनि उहो मोबाइल एम्बुलेंस? ईटीआर हाणे पोइ मां एम्बुलेंस 15 न मां चोर डकैत कोन्हे मां रोज़ो रखियो आहे। एम्बुलेंस उनजो नंबर वरी कहिड़ो आहे? न ॻाल्हि ॿुध, मसइलो इहो आहे ज़फ़र, तूं हॉस्पिटल बि वञे त हो तोखे ड्रिप लॻाईंदा, माना तूं रोज़ो टोड़ींदे आहे? मुंहं सां खाईंदासीं त टुटंदो न, डिपाइण सां थोरी टुटंदो। छा मुंहं सां कुझु खाईंदासीं त टुटंदो न, डिपाइण सां थोरी टुटंदो। विटामिन त खपे न जिस्म खे साईं। अरे बाबा त विटामिन बि त तुंहिंजे जिस्म में वेंदी न, पोइ उहा बि त रोज़ो टुटो न। चवंदा आहिनि हलक का काई शइ हेठि न वञे, बाक़ी सभिनि जॻह तां कार आहे। ईअं त पोइ हर को रोज़ो रखी थो सघे। अब रखो, मां त तव्हांखे हथ ॿधो छा रोज़ो रखो बाबा, जंहिंमें हिमत रखे, जंहिंमें न आहे न रखे। न पोइ हाणे बाक़ी कलाकु ॾेढ त बचियो आहे, पोइ इहो बर्दाश्त कर। इहो मौत जो मंज़र में नज़र अचे, कुझु सम्झ में ॻाल्हि कान बि अचे। भला पोइ तो सही अधमानी त कई आहे साईं। न छा थो महसूसु थिए? चक्कर पिया अचनि, उन बि लॻे पाणी पीआरींदा पाणी नहीं रोज़ ना गुना असां कोन पीआरींदासीं पाणी। मूंखे एम्बुलेंस में वठी हलो, मूंखे डॉक्टर खे ॾेखारियो। हल ठीकु आहे, एम्बुलेंस अचे थी, एम्बुलेंस अचे। दोस्तों ज़फ़र जिस्काणी अॼु पहिरियों रोज़ो रखियो आहे ऐं वेठो एम्बुलेंस में आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। ज़फ़र जिस्काणी। राजा कीअं अथसि तबियत? अरे हाणे कुझु बहितर आहे। हवा खेर आहे न? हा ख़ैर आहे, होश में आहे? हा तबियत थोड़ी ख़राब है यार। छा मसइलो आहे? उन भी लगे उन बि लॻे, बर्दाश्त कर, बस हाणे अचे टाइम थियो आहे, 5 त थियण वारा आहिनि। यही टाइम बर्दाश्त कोन थो थिए हिकिड़ो, सुबुह जा 5 ॿियो शाम जा 5। रखी हुई रोज़ो घणा हूअं रखंदो आहीं? आदि आहीं? कॾहिं कॾहिं रखंदो आहियां। कॾहिं रखंदो आहे? हा पर हूअं बि असां हिनखे पहिरियों रोज़ो चवंदो आहे, मूंखे तकलीफ़ ईंदी आहे। आदत कान्हे साईं। न हूअं सिगरेट विगरेट चर्स वर्स पींदो ई आहे? हा साईं हा। अब हलो वाह, इन एम्बुलेंस चो तो इनके खड़ी वेंदासीं पेशेंट के। ठीक है, ले जाओ भाई, इसको पेशेंट को ले जाओ वठी वञेसि। ज़फ़र जिस्काणी हॉस्पिटल पुॼी वियो।